बुलबुल बादशाह जी बादशाह जो खेत। अच अच वजीर खास, असां तुंहिंजे लाइ हिकु ख़ासि टोपी ठाराई आहे, शाही टोपी। इहो टोप लाइ सियारे में कमु ईंदो। हीअ पाए शाही टोपी। हे छाई टोपी आहे आली जान, मां सम्झो कंहिं ॿार जे लाइ आया हो। चलो कुझु त मिलियो। किथे इहो उहो टोप त न हुयो जेको मां कंध जे ढेर तां लही आयुसि। ई भाई आली जान, ॿार जेको घिटीअ में कुतो सुतो पियो हूंदो उनखे लतियूं हणी उथारे छॾियो आहे। छो? रोज़ रोज़ पुछे पियो त महल में गोश्त कॾहिं पचंदो। मूं चयो ने भागा, 2 सालनि खां मूं ई बूटी न खाधी आहे, तोखे हिते छा मिलंदो? उथी ऐं हा बादशाह सलामत। कल्ह मंठू वारो थोरो चयो पियो इहो जेको बादशाह जे चक में कबूतर आहे इहो असांजो आहे। मां हुनखे चयो बदतमीज़, इहो बादशाह जे चक में कबूतर न बल्कि बादशाह सलामत जा शाही शाहपर आहिनि। बेइज़ती कयोमांसि। ॿियो असांजे कहिड़े कहिड़े हुकुमनि जी तामील थी आहे? बादशाह सलामत, अव्हां जे हुकुम जे तहत वफ़ाक़ी मुलाज़िमनि जी पघार में हिन बजट में 1 रुपए जो बि इज़ाफ़ो नाहे कयो वियो ऐं पेट्रोल खे बि बाहि ॾेई आयो आहियां। वरी कहिड़े पंप खे बाहि ॾेई आहिनि भागा? पंप खे बाहि नाहे ॾिनी आली जाम, पेट्रोल जी क़ीमत 25 रुपया वधाए छॾी आहे। ॾाढो सुठो, असां ख़ुशि थियासीं। भाई कमाल थी वियो। हिन बाबा जी सूरत में बुख बदहाली ऐं उन ग़रीब आवाम जे मथां अवां पेट्रोल जो पंप बि उछलाए छॾियो। ए भाई कमाल थी वियो। ऐं मथां वरी पघारूं बि न वधायूं। विच में न ॻाल्हाए शहज़ादा, हरु खाई न पादर। शहज़ादा वली अहद, इहो न विसार त सरकारी मुलाज़िमनि खे रिश्वत जाम मिलंदी आहे। उन्हनि जो फ़क़ति को पघार ते गुज़ारो न हूंदो आहे। अया बाज़ू अचानक पेट्रोल 25 रुपया महांगो करणु, इहो किथां जो इंसाफ़ आहे भाई? दरअसल असां चाहियूं था त मोटरसाइकिल जी क़ीमत ऐं लीटर पेट्रोल जो अघु बराबरि थी वञे, त जीअं आम माण्हू मोटरसाइकिल त ख़रीद करे सघे पर पेट्रोल ख़रीद करण वारे फज़ूल ख़र्च खां बाज़ रहे। ऐं सरकारी मुलाज़िमनि खे त असांजो शुक्रगुज़ार रहणु घुरिजे जो असां खेनि पघार बंदि न कई आहे, फ़क़ति ड्यूटी बंदि कई आहे। पर बादशाह सलामत, मुखालिफ़ धुर वारनि अवां जे हिन फ़ैसिले ते सख़्तु एहतिजाज कयो आहे ऐं मूंखे बुझा बि ॾिना अथनि। मुखालिफ़ धुर जो ॿियो कमु कहिड़ो आहे? इहो न विसार वज़ीर ख़ासि त जॾहिं असां मुखालिफ़ धुर में हुआसीं त न फ़क़ति एहतिजाज कंदा हुआसीं पर धरणनि मथां धरणा बि हणंदा हुआसीं। पर बादशाह सलामत, मां तूं फ़क़ति मूंखे इहो ॿुधाए त अवाम त न तुन रोडनि ते या उन्हनि में का कावड़ जी लहर त कोन्हे? न बादशाह सलामत, अवाम त हमेशह जे लाइ सुतो पियो आहे। जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदो त हुनखे ख़बर आहे त हुन सां कहिड़ो अशर नशर थींदो। कमाल था कयो बाबा बादशाह। अवाम छो थो अवां जे अहिड़े ग़लति फ़ैसिलनि ते? ए भाई अब्बा हुज़ूर, अवाम खे ख़बर आहे इहे फ़ैसिला अव्हां जा न पर इहे फ़ैसिला उन्हनि जा आहिनि जिन अव्हां खे बादशाह बणायो आहे। ॿियो अव्हां खे कहिड़ो अवाम जो फ़िक्र आहे बाहुज़ूर? कहिड़ो अव्हां उन्हनि जे वोट ते चूंडिजी बादशाह थिया आहियो? हाणे भाई गुस्तू अदब जे दायरे में रही ॻाल्हि कंदो कर शहज़ादा त खाए न बूट। कमाल था कयो अब्बा हुज़ूर। अॼुकल्ह जा अदीब बि अदब जे दायरे में बीही करे का ॻाल्हि नथा कनि। मां त वरी बि बादशाही ॿार आहियां, उहो बि तव्हां जहिड़े बादशाह जो फ़र्ज़ंदे अर्जमंद। ज़िंदगीअ में का पहिरीं अकुल वारी ॻाल्हि कई थी शहज़ादा। वज़ीर ख़ासि, छा आहे? अॼु असांजो मूड थियो आहे असां शहर जो दौरो कंदासीं। ख़ैर में बादशाह सलामत, असां दरअसल इहो ॾिसणु चाहियूं था त अवाम असां मां केतिरो ख़ुशि आहे। मुंहिंजी सलाह वठो त अब्बा हुज़ूर त तव्हांजो ॿाहिरि वञणु ख़तरे खां ख़ाली न हूंदो। अहिड़ी सिचुएशन में उहो बि। शहज़ादो बिल्कुलु सही फरमाए रहियो आहे आली जान। मूंखां पुछो, मां जॾहिं हिन हालत में निकिरां थो त मूंसां कहिड़ी हालत थिए थी? कुझु कोन थींदो वज़ीर ख़ासि, असांखे पंहिंजी रिआया ते एतबार आहे। तव्हांखे त आहे साईं, असांखे त न आहे न। असांखे ख़बर आहे त पर पुठ इहो ई अवाम असांखे छा छा चवंदो आहे, पर जॾहिं असां साम्हूं ईंदा आहियूं त इहो ई अवाम असां ते गुल छटींदो आहे। पर हिन चकर सिचुएशन बि आहे आली जान, हरू भरू कराईंदो पाण सां गॾु असांजो पटको धूड़। शहज़ादा, तूं महल जो ख़्यालु कर त असां ॿाहिरि चकर हणी अचूं था। अब्बा हुज़ूर, कहिड़ो मां चौकीदार आहियां जो महल में वेही चौकी कयां? तव्हां त मेहूं बि उहे न छॾियूं
जेके खीर ॾींदी हुयूं हाणे त खीर बि ॿाहिरां ओधर ते वठिणो पए थो ऐं उन्हनि खे पैसा ॾियणा आहिनि अब्बा हज़ूर। खामोश गुस्तू। अब्बू अच वजीर खास। आ आ आ आ अब्बा हज़ूर 5 रुपया ख़र्ची ॾियो, चिदन रांदि खेॾणी आहे। ए अब्बा अगर आपको हमारी ये वीडियो क्लिप पसंद आई है तो बराए मेहरबानी हमारा ये YouTube चैनल सौरभ सुमरो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और कमेंट्स भी दें। और हाँ, बेल आइकन का बटन ज़रूर दबाइएगा।